अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 अक्टूबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध सरकार अञा ताईं अफ़गाननि जी निकाले लाइ के बि क़दम न खयां। अवामी राज पार्टी पारां 23 नवंबर ते कराची में अफ़गाननि ख़िलाफ़ जलसे जो ऐलान। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस में अदालत 3 जवाबदारनि जूं ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। सिंध यूनाइटेड पार्टी जी मेज़बानी हेठि तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान सिंध तरफ़ां 14 नवंबर ते हैदराबाद में जलसे जो फ़ैसिलो। अवामी तहरीक पारां हारियुनि जो मुआशी क़त्लेआम बंदि करण जो मुतालबो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध सरकार अफ़गाननि जी निकाले जे लाइ के बि क़दम नाहिनि खयां न वरी ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि ॾांहुं लॾपलाण करे वियल अफ़गाननि जा के पेरा खयां विया आहिनि। सिंध वासियुनि पारां फ़ौरी तौरु अफ़गाननि खे मुल्क मां निकाले ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। अवामी राज तहरीक जे चेयरमैन बैरिस्टर सैयद ख़लील अहमद कराची जे 7 ज़िलनि जी क़यादत सां गॾु अहम इजलास दौरान ऐलान कयो आहे त कराची में जलसो कयो वेंदो। जलसे जो उनवान गैर क़ानूनी तौरु रहंदड़ अफ़गाननि जी बेदख़ली रखियो वियो आहे। 23 नवंबर 2025 ते बनारस चौक कराची में शानदार नमूने जलसो कयो वेंदो। बैरिस्टर ख़लील जो वधीक चवणु हो त मुल्क में नाहिल हुक्मरानी महांगाई ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ु आवाम जो सब्र हाणे जवाबु ॾेई चुको आहे। वक़्तु अची वियो आहे त आवाम पंहिंजे हक़नि लाइ मुतहद थी मैदान में लहे। हुन जो वधीक चवणु हो त अवामी राज तहरीक क़ौमी आवाज़ जो हक़ीक़ी प्लेटफार्म ऐं अवामी इक़्तिदार जी अलामत बणिजी चुकी आहे। इजलास में मरकज़ी कन्वीनर सारंग पीरज़ादे, महबूब रिंद, डॉक्टर सनाउल्ला महर, वाहिद महर, ज़ैन लगारी ऐं ॿियनि अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। अॻवाननि चयो त अफ़गाननि जी सिंध मां निकाले खे यक़ीनी बणायो वञे। गुलशन हदीद जे यगाने किरदार ऐं सियासी कारकुन लियाक़त झत्याल जी शख़्सियत ऐं संदसि सियासी जदोजहद ते सहिड़ियल किताब ख़ामोशी खां अॻु जो आवाज़ जी महूरती तक़रीब गुलशन हदीद में मुनक़िद कई वई, जंहिंमें सियासी समाजी कारकुननि अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। सिंध बार जे सदर आमिर वड़ाइच, नामियारे क़ानूनदान अहमद अली गबोर, क़ौम परस्त अॻवान इदरीस चांडियो, अली नवाज़ बुट, नज़ीर चन्ना, मीर अब्बास टालपुर, असगर बागी, गौस पीरज़ादो, इस्माइल पैंवर आगा, शेर गुल सरकी, जमील चांडियो, नसरुल्ला जमाली, गौस झत्याल ऐं ॿिया शरीक थिया। नामियारे अदीब डॉक्टर गफ़ूर मेमण ॻाल्हाईंदे चयो त लियाक़त झत्याल जहिड़ा अवामी दर्द रखंदड़ कारकुन सियासी तनज़ीम जी उन कोशिश जी पैदावार हुआ जेके तरबियती वर्कशॉप मुनक़िद करे नौजवाननि जी इस्लाह करे खेनि सियासी मैदान में साबित क़दम बीहण सेखारींदा हुआ। अॼु सियासी कारकुननि में छुड़वागी ऐं गैर ज़िम्मेवारी उन लाइ ॾिसण में अची वेंदी आहे जो सियासी तनज़ीमूं स्टडी सर्कल वारो लाड़ो ख़तमु करे भर्ती सिस्टम ते भाण लॻियूं आहिनि। गुलशन हदीद जा रवासी गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां पाणी जी बदतरीन खोट खे मोड़ी रहिया आहिनि, पर उन लाइ केर बि एहतिजाज रिकॉर्ड कराइण लाइ तयारु न आहे, जॾहिं त लियाक़त झत्याल अकेले सिर बि अहिड़ो सघारो आवाज़ उथारींदो हो जो उहो आला ऐवाननि ताईं पहुची वेंदो हो। मज़हर राहुजे ॻाल्हाईंदे चयो त लियाक़त झत्याल उमिरि जे आख़िरी हिसे ताईं मैदान अमल में सरगर्म रहियो, जेको असां सभिनी जे उत्साह जो कारण बणियल हुयो। गुलशन हदीद सिटीज़न अवामी फोरम ऐं सिविल सोसाइटी पारां गुलशन हदीद में पाणी न हुजण ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें सवें इलाइक़े वासियुनि शिरकत कई।
सिंधु चौक गुलशन हदीद ते लॻल अलामती बुख हड़ताली कैंप ते सैयद जावेद शाह अहमद मकी उमेर शाहिद ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवान चयो त गुज़िरियल केतिरनि महीननि खां गुलशन हदीद में पाणी नाहे, रवासी पाणी जे फुड़े लाइ तड़पी रहिया आहिनि, पर हुक्मरान तोड़े स्टील मिल इंतिज़ामिया मुसलसल कन लाटार करे अवाम जी उञ वधाए पई। रवासी मुहांगे अघ ते टैंकर माफ़िया खां पाणी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त चूंडियल नुमाइंदनि गुलशन हदीद खे यतीम लावारस बणाए छॾियो आहे। चूंडनि दौरान वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे अवाम खां वोट वठंदा हुआ, पर हाणे अवाम खे बेयारो मददगार छॾियो वियो आहे। सिंध हाई कोर्ट जे जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ऐं जस्टिस मोहम्मद हसन ते ॿधल डिवीज़नल बेंच डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जो मड़ संदसि वारसनि खां खसे बेहुरमती करे बाहि ॾेई साड़ण वारे केस में टिनि जवाबदारनि मौली अहमद शाहाणी, अब्दुल गफ़ार रांगड़ ऐं महबूब सांद पारां दाख़िल कयल धारदार ज़मानत वारनि दरख़्वास्तनि ते महफ़ूज़ थियल फ़ैसिले में मुख़्तसर फ़ैसिलो ॿुधाईंदे टिनी जवाबदारनि जूं ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। केस जे मुख्य जवाबदार अहमद शाहाणी पारां वकील अफ़ज़ल करीम वर्क, जवाबदार अब्दुल गफ़ार रांगड़ पारां वकील ग़ुलाम मुस्तफ़ा चन्ना, जवाबदार महबूब सांद पारां वकील नबी बख्श नारेजो ऐं केस जे फ़रियादी मोहम्मद इब्राहिम कुंभर पारां सुप्रीम कोर्ट जे वकील मीर अहमद मगरियो ऐं एडिशनल प्रोसिक्यूटर शहज़ादो सलीम नाहियूं जा दलील ॿुधण खां पोइ अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। यादि रहे त तौहीन मज़हब जे इल्ज़ाम हेठि आयल उमरकोट वासी सीनियर मेडिकल ऑफिसर डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे गुज़िरियल साल 18 सेप्टेम्बर ते उमरकोट पुलिस कराची जे लियारी वारे इलाइक़े मां गिरफ़्तार करे मिरपुर ख़ासि पुलिस जे हवाले कयो, जंहिं डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे 19 सेप्टेम्बर ते जुड़तो पुलिस मुक़ाबले में सिंधड़ी थाणे जी हद में क़त्ल करे छॾियो हो। तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान सिंध तरफ़ां 14 नवंबर ते हैदराबाद में जलसे जो ऐलान कयो वियो आहे। अहिड़ो फ़ैसिलो कराची में सिंध यूनाइटेड पार्टी जी मेज़बानी हेठि तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान सूबे सिंध जे आला सतही इजलास में कयो वियो। इजलास में सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैयद ज़ैन शाह, अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख, मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे मौलाना सादिक जाफ़री, पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे सरबाज़ अब्दुर्रब दुरानी, JUI शीरानी जे हाफ़िज़ हमाद मदनी ऐं ॿियनि अॻवान शिरकत कई। इजलास जे पधरनामे में चयो वियो आहे त मुल्क हिन वक़्तु सियासी बहरान ऐं बदइंतिज़ामी जे घेरे में आहे। आइन ते अमल नथो थिए, ज़ुल्म, लाक़ानूनियत ऐं बदइंतिज़ामी ज़रिए हुक्मरानी कई पई वञे। अहिड़ी सूरतहाल खे नज़र में रखंदे अवामी राब्ता मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में चयो वियो त आइन ऐं क़ानून जी हुक्मरानी ते अमल ऐं अवाम जी ख़ुशहाली लाइ सॼे मुल्क अंदरि अवामी राब्ता मुहिम शुरू कई पई वञे, जंहिंजो पहिरियों जलसो 14 नवंबर ते हैदराबाद में थींदो, जंहिंमें तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान जे मरकज़ी सतह जी क़यादत पिणु शिरकत कंदी। अवामी तहरीक तरफ़ां सारियुनि जा अघ घटाए हारियुनि जो मुआशी क़त्लेआम करण वारो सिलसिलो बंदि करण जो मुतालबो कयो वियो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻवान डॉक्टर रसूल बशीर ख़ासखेली, डॉक्टर दिलदार लगारी, एडवोकेट इस्माइल ख़ासखेली ऐं नूर नबी पलीजे पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त हुकूमत जे हारी दुश्मन पॉलिसियुनि सबबि अन उपाईंदड़ हारी बुखनि ते ऐं अन स्मगलिंग कंदड़ ख़ुशहाल बणिजी विया आहिनि। पीपल्स पार्टीअ जी सिंध सरकार हारियुनि जो इस्तेसाल करे स्मगलिंग कंदड़नि जी सरपरस्ती करे रही आहे। अॻवाननि चयो त हुकूमत सारियुनि जा अघ घटाए हारियुनि जो मुआशी क़त्लेआम पई करे। हुकूमती इंतिज़ामिया मुनाफ़ेख़ोर वापारियुनि ऐं मिल मालिकनि जे गठजोड़ जे करे हारियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। सारियुनि जे फ़सल ते तमामु घणो ख़र्च थिए पियो, उन बावजूदि मुनासिब अघ नथो मिले। नाम निहाद चूंडियल नुमाइंदा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। चूंडियल नुमाइंदनि जी मुजरमाणी माठ साबित कयो आहे त
पाकिस्तान में MPA ऐं MNA अवाम जे वोटनि ते न पर फारम 47 ते चूंडजनि था। इहो ई सबबु आहे जो चूंडियल नुमाइंदा वोटनि ऐं वोटरनि जी तज़रील कंदा रहनि था। साड़ियुनि जा अघ घटि मिलण वारे मामले ते अपोज़िशन पार्टियुनि जा नुमाइंदा बि ख़ामोश तमाशाई बणिजी हुकूमत जे हारी दुश्मन पॉलिसियुनि में साथ ॾेई रहिया आहिनि। GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो कराची में नवनि मासूम ॿारनि जे फ़ौतगियनि ऐं ग़ुलामी जे सिस्टम ख़िलाफ़ु पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त सिंध पंहिंजे वसीलनि सां मालामाल हुअण बावजूदि निंदण कई वई आहे। हुन चयो त 73 जो आइन क़ौमनि जे इनकार जो आइन आहे। साईं GM सैद चयो हो हिन आइन में लुटमार आहे, तंहिं करे हिन ख़िलाफ़ु सिंधी क़ौम खे जदोजहद करणी पवंदी। अस्पताल अंदरि मासूम ॿार डेंगी जे मर्ज़ में ज़िंदगियूं वञाए रहिया आहिनि, पर हुकूमत ख़ामोश आहे। तंहिं करे सिंध खे बचाइण लाइ गॾिजी सिंध जी वारसी करणी पवंदी। सिंधवासियों अॼु मासूम ॿार 9 ॿार कोहिस्तान ऐं कराचीअ जे हिन बुरफ़तनि जे शहर में ख़राब पाणी पीअण जे करे मरी विया आहिनि। सवें माण्हू मुआ आहिनि मलेरिया ऐं डेंगी जे करे, पर इन अरसे में हुकूमत निज़ाम इहो लागू कयो आहे त लुटमार करणी आहे। सिस्टम लुटमार जो आहे, सिस्टम ग़ुलामी जो आहे ऐं मुल्क जे अंदरि कानून जे नाले में कॾहिं बि हुकुमरानी न रही आहे। पोइ 73 जो आइन जॾहिं असली सूरत में लागू थियो हो तॾहिं बि सिंध लुटी। 73 जो आइन 1 यूनिट जो आइन आहे, 73 जो आइन लुटमार जो आइन आहे, 73 जो आइन क़ौमुनि जे इनकार जो आइन आहे, 73 जो आइन सिंध जे वसीलनि जी फुरलुट जो आइन आहे। उन आइन जे लाइ साईं GM सही चयो हो त हिन आइन जे ज़रिए असांजे क़ौमी वजूद जो इनकार आहे, सिंध जी लुटमार आहे ऐं तंहिं करे हिन लुटमार वारे आइन जे ख़िलाफ़ हर गैरतमंद बाशऊर सिंध जे पुटनि ऐं न्याणनि खे जदोजहद करणी पवंदी। उहो आइन कहिड़ी बि सूरत में ज़ुल्फ़कार अली भुट्टे लागू कयो हो त बि तबाही हुई ऐं जे जनरल ज़िया उनखे ख़तमु कयो हो तॾहिं बि तबाही हुई। जो आइन पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग या PTI लागू कयो हो तॾहिं बि तबाही हुई। उहो आइन सिंध जे माण्हुनि खे तहफ़ुज़ नथो ॾे। अॼु उन आइन में जेका बिलावल ज़रदारी मौलाना फज़ुल रहमान एस्टेब्लिशमेंट सां गॾिजी 26 आइनी तरमीम कई, उहो बि अदालतुनि ऐं इंसानी हक़नि जे ख़ात्मो या नओं 27 तरमीम जो जेको ड्रामो रचायो वञे थो, उहो बि 27 तरमीम बि सिंध जे वजूद ते वार आहे। इन आइन जे तहफ़ुज़ लाइ तहरीक न तहरीक हले त सिंध जे तहफ़ुज़ जे लाइ सिंध खे क़ौमी हैसियत जी बहाली, उहा क़ौमी हैसियत जी बहाली जेका राजा ॾाहर जे दौर में असांखां खसी वई हुई, उहा वापसि वठण जी बहाली आहे। उहा बहाली खपे जेका बहाली जाम निज़ामुद्दीन जे दौर में आज़ाद सिंध में ई, ओड़ी बहाली खपे। ग़ुलाम शाह कल्होड़े जहिड़ी आज़ाद सिंध जी बहाली खपे। ॿिया सभु कानूनी आइनी तरमीमूं मौक़े परस्ती ऐं सिंध खे तबाह करण जे बराबरि आहे। अॼु धाड़ेलनि खे त सिंध जे अंदरि तहफ़ुज़ ॾिनो थो वञे, पर किरोड़े सिंधी गैर महफ़ूज़ आहिनि। न ज़िंदगियूं महफ़ूज़ आहिनि, न सिंध जूं सरहदूं महफ़ूज़ आहिनि, न सिंध जा इंसानी जियापे जा शानदार वसीला तेल, गैस, समुंड, दरिया, ज़मीनूं का बि शइ महफ़ूज़ न आहे। अचो त सिंध खे महफ़ूज़ कयूं, ॻाढ़ो झंडो ऐं साईं GM जे फ़िक्र खे संभालियूं, न त इहे मासूम बच्चा मरंदा डेंगी में, मासूम बच्चा मरंदा कालरा में, मासूम बच्चा मरंदा धाड़ेलनि जे हथों। सिंध कंहिं तरीक़े सां नथा बचाए सघूं। सिंध बचंदी फ़िक्रे साईं GM जे नज़रे, सिंध बचंदी जॾहिं सिंध जी वारसी कंदासीं। अचो न्याणियूं, पुट, धीअरूं, बुज़ुर्गो, सिंध जो शऊर ऐं गैरत अॻिते अचे त सिंध खे बचाए सघूं, सिंध खे शानदार मुस्तक़बिल ॾेई सघूं। महिरबानी। जामशोरे में सेवण डेवलपमेंट अथॉरिटी में मनपसंद मुलाज़मनि खां सवाइ ॿियनि मुलाज़मनि खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ GA लतीफ़ वर्कर यूनियन ऐं अशाबाज़ वर्कर यूनियन जे अॻुवाणनि नसरुल्ला थईम, ग़ुलाम सरवर, मंसूर ख़ान बुलैदी, यार मोहम्मद मरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे SDA
जी मेन गेट अॻियां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुलाज़िम अॻवान चयो त जून 2024 खां 9 महीननि जूं पघारूं ऐं 2025 जून खां 5 पघारूं असांखे अञा ताईं नाहिनि ॾिनियूं वियूं। जॾहिं त सूबाई वज़ीर नासिर शाह जी सिफ़ारिश ते 38 मनपसंद मुलाज़िमनि खे रात जी पेट में सिंध बैंक जे मैनेजर सां मिली भगत करे हिक ई हंधि 4 पघारूं ॾिनियूं वियूं आहिनि। जॾहिं त उहे 38 सिफ़ारिशी मुलाज़िम सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ट्रांसफ़र पिणु थी चुका आहिनि। उन्हनि खे कहिड़ी कानून तहत रात जे पेट में पघारूं ॾिनियूं वियूं आहिनि। असां रेगुलर मुलाज़िमनि खे पघारनि खां महरूम रखियो वियो आहे, जंहिं करे फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि मुतालबो कयो आहे त असांजो रहियल पघारूं फौरी तौरु जारी करे बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। बुरड़ा हाउस ते सिंध यूनाइटेड पार्टी भान जे सदर अली रज़ा चन्ना जी अॻवानी में हंगामी मीटिंग थी गुज़री। गरजाणी में ग़ुलाम शबीर बुरड़ो, अली असगर सोलंगी, अली असगर शाहाणी, मीर दरिया ख़ान लगारी, साजिद जोखियो, सुहेल बुरड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त जेकॾहिं भान सईदाबाद दुआ चौक ते पाणी जी पाइप लाइन केतिरे वक़्त खां टुटल हुजण करे भान जा शहरी पाणी लाइ तड़पी रहिया आहिनि, जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि पाइप लाइन न ठाही वई, भान वासियुनि खे पाणी न ॾिनो वियो त टाउन कमेटी जे गेट आॾो धरणो हंयो वेंदो। सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले मीरपुर ख़ासि जे तालुकनि यूसियन टाउन कमेटियुनि जी इलेक्शन थी गुज़री। इलेक्शन कमेटी जे चेयरमैन रोशन कलड़ो, अब्दुल फताह ख़ासकली, जगदेश आहूजा ऐं ॿियनि जी निगरानी में इलेक्शन थी गुज़री। टाउन मीर शेरमुहम्मद टालपुर ते सदर बिलावल खोसो, सेक्रेटरी गोवंद हीराणी मुक़ररु कया विया। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर ख़ासि ते ऑर्गेनाइज़र एडवोकेट ज़ुल्फ़कार अली ख़ासकली, डिप्टी ऑर्गेनाइज़र शौकत अली पंवर मुक़ररु कया विया। टाउन ख़ादम अली शाह ते ऑर्गेनाइज़र मुश्ताक अली पंवर, डिप्टी ऑर्गेनाइज़र मिस्री लाशारी मुक़ररु कया विया। जॾहिं त तालके सिंधड़ी ते इस्माइल शर खे ऑर्गेनाइज़र ऐं चंदर खे डिप्टी ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। तालके कोट ग़ुलाम मोहम्मद ते ऑर्गेनाइज़र लाल मोहम्मद लगारी ऐं डिप्टी ऑर्गेनाइज़र ग़ुलाम शबीर खोखर खे मुक़ररु कयो वियो। तालके हुसैन बख्श मरी ते ऑर्गेनाइज़र अब्दुल अज़ीम ख़ासकली मुक़ररु कयो वियो। योसी ग़ुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी ते ऑर्गेनाइज़र आज़म खोखर खे मुक़ररु कयो वियो। टंडे मोहम्मद ख़ान ज़िले जी यूनियन काउंसिल नागो शाह में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि पारां पार्टी अॻवान मोहम्मद बचल सठियो ते थियल तशदुद ख़िलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में पार्टी कारकुननि समेत वॾे अंग में समाजी अॻवाननि ऐं इलाइक़ई माण्हुनि शिरकत कई। मुज़ाहिरीन हथनि में पार्टी जा झंडा ऐं प्ले कार्ड खणी शदीद नारेबाज़ी करे रहिया हुआ। मुलाक़ातियार जी बासर शख़्स ताज दरस पारां STP अॻवान बचल सठियो ते हमले वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे मुतालबो कयो वियो त जवाबदार ख़िलाफ़ फौरी तौरु कार्रवाई कई वञे। सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां लेक्चर प्रोग्राम सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द सियासत ऐं सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द जे उनवान सां थी गुज़रियो, जंहिंमें सनाफ़ सिंध यूनिवर्सिटी जे चीफ ऑर्गेनाइज़र असलम नूहाणी आयल शागिर्दनि खे आजियाणो ॾिनो। जॾहिं त प्रोग्राम जी शुरूआति शहज़ाद फ़क़ीर क़ौमी कलाम ॻाए कई, जंहिं बाद मुक़ररु सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान लाॻापियल मौज़ू ते शागिर्दनि सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि रखी। प्रोग्राम में वॾे तइदाद में सिंध यूनिवर्सिटी जे बाशऊर शागिर्दनि समेत सिंध शागिर्द सभा जे दोस्तनि बि शिरकत कई। नेशनल पार्टी सिंध वहदत अवामी काउंसिल, ताज बलोच फाउंडेशन ऐं एग्रीकल्चर वर्कर्स फेडरेशन पारां मीरपुर ख़ासि में हारी मज़दूर आबादगार कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंखे ख़िताब कंदे नेशनल पार्टी सिंध जे सदर ताज मरी ऐं ॿियनि अॻवाननि चयो त मुल्क में तबक़ाती जबर, क़ौमी अण बराबरी ऐं ग़ैर जमहूरी निज़ाम मुल्क खे अॾोही वांगुरु खाई चट करे छॾियो आहे। मुल्क में सिधे ऐं अणसिधे फ़ौजी राजनि सबबि बुख, बेरोज़गारी सबबि माण्हू ख़ुदकशियूं करण लॻा आहिनि। हारियुनि ऐं पोरितनि वटि पंहिंजी ज़मीन ते पंहिंजो घर न हुजण करे ग़ुलामी जे पंजड़नि में फाथल आहिनि। संदन वोट बि आज़ादु नाहे।
क़ौमी वसीलनि ते क़ौमी वहदत जो कंट्रोल हुजण बदिरां मरकज़ी इदारनि आलमी साम्राज जो कब्ज़ो आहे। हारियुनि पोरियतनि मुआशी बदहाली जी दुबण में फाथल हुजण जे करे ॾुखियाईनि खे मुंहुं पे ॾिनो आहे। निंढा आबादगार मसइलनि में घेरियल आहिनि। सिंध बलूचिस्तान समेत सॼे मुल्क जूं ज़मीनूं मक़ामी माण्हुनि खां खसे कारपोरेट सरमाएदारनि खे विकिरो करण जो सिलसिलो पिणु जारी आहे। कामरेड ताजमरी ख़िताब कंदे वधीक चयो त मुंहिंजा सजणो, तव्हांखे सभिनी खे सलाम आहे। ऐं ख़ासि तौर ते इहो जेका आहे सा चयो हींअर जेका आहे सा असांजे दोस्त शेर मोहम्मद मूंखे पे क्रेडिट ॾिनो, हिन में हिननि सभिनी दोस्तनि जो क्रेडिट आहे। उन्हनि जेका आहे सा शेर मोहम्मद ऐं जेका आहे सा जे अवामी काउंसिल जो ऐं अकरम ख़ासि करे जे हारी वेलफेयर जो ऐं उन सां गॾोगॾु ताज बलोच फाउंडेशन जो, उन्हनि सभिनी जो क्रेडिट आहे। ऐं उन्हनि सभिनी खे क्रेडिट बि ॾियां थो, सलाम बि पेश कयां थो। ऐं महिरबानी सभिनी दोस्तनि जी, सभिनी सॼणनि जी जेके कराची खां काहे कई आया आहिनि, जेके विकास जा साथी आहिनि, जेके हिन खां छांघर खां आया आहिनि, जेके झणमोरी खां आया आहिनि, जेके दिलुबालो खां आया आहिनि, जेके हिन खां फाड़ खां आया आहिनि, जेके ताजमहल दोस्त खां आया आहिनि, जेके मखण समो खां आया आहिनि, ऐं सभिनी खे भलिका ऐं वधीक तकलीफ़ कोन थो कयां। हिते हिकिड़ो ऐलाननामो मुंहिंजो ख़्याल आहे त कॉन्फ्रेंस जेकॾहिं हूंदी आहे त उन में ज़रूरी आहे त ऐलाननामो हुनजो जारी हुजे। त मूं पाण हिकिड़ो जेको ऐलाननामो लिखियो आहे उहो अॼु रियासत पढ़ंदुसि। हारी मज़दूर आबादगार कॉन्फ्रेंस सम्झे थी त मुल्क में तबक़ाती जबर, क़ौमी अणबराबरी, गैर जमहूरी निज़ाम खे उॾो ई खाए चट करे छॾियो आहे। मुल्क सिधी ऐं अणसिधी फौजी राजनि जे सबबु बुख, बेरोज़गारी सबबु माण्हू ख़ुदकुशियूं करण लॻा आहिनि। हारियुनि ऐं कोरियतनि वटि पंहिंजी ज़मीन ते घर न हुजण करे ग़ुलामी जे पंजड़नि में फाथल आहिनि। संदन वोट बि आज़ादु नाहे। क़ौमी वसीलनि ते क़ौमी वहदतुनि जो कंट्रोल हुजण बदिरां मर्कज़ी अदालतुनि ऐं आलमी साम्राजनि जो कब्ज़ो आहे। हारी कोरियत मुआशी बदहाली जे धुबण में फाथल आहिनि। नंढा आबादगार मसइलनि में घेरियल आहिनि। सिंध बलोचिस्तान समेत पूरे मुल्क जूं ज़मीनूं मक़ामी माण्हुनि खां खसे कारपोरेट सरमाएदारनि खां खे विकिरो करण जो सिलसिलो जारी आहे। अहिड़ी तरह पूरे मुल्क ख़ासि तौर ते सिंध ऐं बलोचिस्तान जे मैदनी वसीलनि तेल, गैस, दरिया, साहिल जे नाजाइज़ कब्ज़े ख़िलाफ़ हारी मज़दूर आबादगार कॉन्फ्रेंस इहो रोशन ख़्याल, तरक़ी पसंद, कॉम्प्रोमाइज़ जमहूरी क़ुवतुनि जो ही मेड़ जंहिंजो मक़सदु आहे हारियुनि कोरियत लाइ घर ऐं ज़मीन जो हक़ हासिल करणु, आबादगार लाइ पाणी जी मुल्ज़माना विरासत, खाण ऐं ॿिज जे सस्ते अघ ते फ़राहमी करणु, फ़सलुनि जा अघु वक़्त से मुक़ररु करणु, साहिल वसीलनि ते क़ौमी वहदतुनि उतां जे माण्हुनि मक़ामी माण्हुनि जो हक़ हुजणु, उन मसइले ते हारी मज़दूर कॉन्फ्रेंस इहो ऐलाननामो जारी कयो आहे। तव्हां सभई हथ मथे खणी इन ऐलाननामे जी हिमायत कयो था। महिरबानी वज़ाहत मां आहिनि जेके रखणु घुरां थो। हिकिड़ो त असांजे ॿिनि मुक़रर हिंदुनि खे अक़लियत कयो आहे। मां उनखे ईअं जो एहतजाज थो कयां। हिंदू असांजा भाइर आहिनि, बराबरि जा शरीक आहिनि, एहतजाज कोन्हनि। जहिड़ा असीं शहरी आहियूं अहिड़ा ई बि शहरी आहिनि। ऐं ॿियो जेका आहे असां सवेल हिकिड़ी ॻाल्हि थी टेनेंसी एक्ट जे हवाले सां उहो हिन मुल्क हिते जेका आहे असां सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनीअ में उहो 2002 में तरतीब थी त जेका आहे असां जेको मशीनरी ज़रिए जेका पोखीराई थी
अधरानीअ जी हुई अधरवी ॻाल्हि जो हिननि हुकुमराननि जेके पाण खे अवामी हुकुमरान सफ़र आहिनि उन्हनि 2013 में तरमीम करे उन्हनि खे ख़तमु करे ऐं इहो हक़ हक़ खां फसियो आहे। ऐं अहिड़ीअ तरह 1950 में जेको टेनेंसी ठहियो हुयो जंहिंमें इहो हालीअ जो पास छो हक़ जेका आहे इहो हुयो त हाली न कंदो छेड़ जे ॻाल्हि खणींदो उहो गैरकानूनी हक़नि खे ख़तमु कयो आहे। इहे सिंध समाजी सथ खे वधीक मुनज़िम में मुतहरिक करण लाइ सिंध समाजी सथ जी अहम गरजाणी सिंध म्यूज़ियम पार्क हैदराबाद में चेयरपर्सन नवाज़ निज़ामानी जी सदारत में थी गुज़री। गरजाणी में तनज़ीमी कारकर्दगी रिपोर्ट जो जाइज़ो वरितो वियो। जाइज़े जी रोशनी में फ़ैसिलो कयो वियो त बहितर तनज़ीम कारी लाइ मरकज़ी ऐं ज़िले बाडियूं टोड़े नवाज़ निज़ामानी जी सरबराही में 5 रुकनी मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटी ऐं कुझु ज़िलनि में ऑर्गेनाइज़र मुक़ररु कया विया। मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटी में चीफ ऑर्गेनाइज़र नवाज़ निज़ामानी, ऑर्गेनाइज़िंग सेक्रेटरी सतार सरोही, फिनांस सेक्रेटरी सैयदा आसमा शाह, मेंबर मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटी नूर बालादी, समीना लगारी मुक़ररु कया विया। जॾहिं त ज़िले ऑर्गेनाइज़र जे लाइ जामशोरे लाइ नदीम कल्होड़ो, हैदराबाद लाइ फरहान मैसर, बदीन लाइ वसीम निज़ामानी, लाड़काणे लाइ मज़हर मेमण, सांगड़ लाइ अज़हर पठाण ऐं घोटकी लाइ मुजीब मीराणी, नौशरे फिरोज़ लाइ रमज़ान मंगणे जो मुक़ररु कया विया। मथियनि ज़िलनि में औरत ज़िले ऑर्गेनाइज़र ऐं ॿियनि ज़िलनि में ज़िले ऑर्गेनाइज़र हिकु मर्द ऐं हिकु औरत बाद में चूंडिया वेंदा। सिंध समाजी सथ जी सालगिरह 1 जनवरी ते हैदराबाद में मल्हाई वेंदी। उन मौक़े ते सिंध समाजी सथ जो मरकज़ी कन्वेंशन पिणु थींदो। मुख़्तलिफ़ ज़िलनि में ज़िले सतह ते तालीमी कॉन्फ्रेंसूं करे पब्लिक एजुकेशन नेटवर्क जोड़िया वेंदा। गरजाणीअ में सथ जी जे चेयरपर्सन नवाज़ निज़ामानी, वाइस चेयरपर्सन सैयदा आसमा शाह, तनज़ीमी शोबे जे सरबराह हुसैन सारंग, नदीम कल्होड़े ऐं अयूब जुणे जे शिरकत कई। बाक़ी मरकज़ी अॻवान ऑनलाइन शरीक थिया। हुकूमत जे अमन अमान वारनि दावाउनि ऐं धाड़रनि जे पेश पवण बावजूदि सिंध में अमन क़ाइमु थी न सघियो आहे। बदअमनी जे करे सिंध वासी त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पर हाणे सियासी अॻवान बि महफ़ूज़ नाहिनि रहिया। मोरे जी तारीख़ में MNA जे बंगले में धाड़े जी पहिरीं वॾी वारदात साम्हूं आई। पीपल्स पार्टी जे MNA ज़ुल्फ़कार बीहण जे बंगले मां हथियारनि जे ज़ोर ते धाड़ो हयो वियो। जॾहिं त बीहण हाउस जी भित खे खाट हणी MNA ज़ुल्फ़कार बीहण जे बंगले में हथियारबंदनि दाख़िल थी चइनि कलाकनि घर भातियुनि खे यरगमाल बणाए फुरलुट कई। घर मां किरोड़े रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं रोक रक़म समेत ॿियो क़ीमती सामान बि फुर कयो वियो। जॾहिं त सियासी समाजी अॻवाननि पारां बदअमनी जी इंतिहा ते आवाज़ु उथारियो पियो वञे ऐं चयो पियो वञे त MNA ज़ुल्फ़कार बीहण जे बंगले में धाड़ो न लॻो आहे, पर इहो घरू वज़ीर जे घर में धाड़ो सम्झूं था। सियासी समाजी अॻवाननि पारां इहो बि चयो पियो वञे त हिन वाक़िए धाड़ेलनि जे पेश पवण वारे ड्रामे खे पधिरो करे छॾियो आहे। हैदराबाद सिविल अस्पताल में 4 महीननि जी ॿारड़ी खे HIV जी तस्दीक थी आहे। 4 महीननि जी लाइबा धी सनाउल्ला महर जी उमिरि जॾहिं 1 ॾींहं जी हुई तॾहिं वारसनि केस सिविल अस्पताल जे ॿारनि जे वार्ड में दाख़िल करायो। वारसनि डॉक्टर ऐं अमले ते निगरी जे इलाज दौरान गफ़लत ऐं लापरवाही जा इल्ज़ाम हया। HIV रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद लाइबा धी सनाउल्ला महर जे वालदेन जी बि टेस्ट कराई वई, जिन जी रिपोर्ट नेगेटिव आई। ॿारड़ी जे वारसनि जो चवणु आहे त 2 जून 2025 ते लाइबा खे रत जी खोट बाद सिविल अस्पताल जे ॿारनि वारे वार्ड में दाख़िल कयो वियो हो। अस्पताल में दाख़िल कराइण वक़्तु लाइबा जी उमिरि 1 ॾींहुं हुई। टेस्ट कराई त HIV रिपोर्ट पॉज़िटिव आई। न्याणी खे HIV जो मर्ज़ अस्पताल में इलाज दौरान लॻो। लाॻापियल इदारनि खे शिकायतूं कयूं, पर कंहिं बि असांजी दाद रसी न कई। तलहार जे वार्ड नंबर 11 गोपांग बिरादरी जे औरतनि ऐं मर्दनि पारां वाबडा इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते फरज़ाना गोपांग, साइमा
ऐं ॿियनि जो चवणु हो त SDO वापडा तलहार अमले सां गॾु असांजे घरनि अंदरि दाख़िल थी औरतुनि सां बदसलूकी कई आहे। हुननि कार्रवाई जो मुतालबो कयो। सिंध आबादगार तनज़ीम जे अॻुवाननि ऐं आबादगारनि पारां खोसकी शाख बागू जरकस ऐं ॿियनि शाखनि में पाणी जे विकिरे ऐं हथरादो खोट ख़िलाफ़ु मलकाणी शरीफ़ में बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वरिती आहे। आबादगारनि पाणी जी गैर क़ानूनी वाराबंदी ख़िलाफ़ु सख़्तु नारेबाज़ी कई ऐं इंतिज़ामिया खां फ़ौरन नोटिस वठण जो मुतालबो पिणु कयो। एहतजाजी कैंप ते सिंध आबादगार तनज़ीम जे सदर पीर फ़याज़ हुसैन शाह, तारिक महमूद आराई ऐं ॿियनि अॻुवाननि जी अॻुवाणी में एहतजाज जारी रखियो। उन मौक़े ते अॻुवाननि चयो त पाणी जी खोट सबबि कणक जी पोखी सख़्तु मुतासिर थी रही आहे, जॾहिं त वाहन जे मथिएं हिसे में पाणी विकिरो कयो पियो वञे, जंहिंसां हेठियुनि आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे। आबादगारनि जो चवणु हो त जेसि ताईं फ़रहो रेगुलेटर खे 6 फुट करे टिन्ही शाखनि में बराबरि जे बुनियाद ते पाणी पुछड़ी ताईं न पहुचायो वेंदो, एहतजाजी कैंप जारी रहंदी। ख़ैरपुर में मरी बिरादरी पारां बासरनि ख़िलाफ़ु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी अलहवरायो मरी, मंसूर मरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन्हनि चयो त असां कुझु अरसो अॻु ज़रई ज़मीन ख़रीद कई हुई, ज़मीन जी माप करे रहिया हुआसीं त जवाबदारनि लठियुनि ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में असीं ज़ख़्मी थी पियासीं। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। गंबड़ जे ॻोठ सुमर बहलीम जे रहवासी पंहिंजे बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ु एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मिस्री मुजीब यासीन ऐं ॿियनि एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो। उन मौक़े ते हुननि जो चवणु हो त बासरनि असांजे घर मथां हमिलो कयो आहे, हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ख़ैरपुर में ॻोठाणनि ॿारनि समेत बासरनि ख़िलाफ़ु SSP ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। कमाल ॻोठ जे रहवासी हाजी अलहवरायो फिलपोटो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवान जो चवणु हो त ॾुहारी रहमू ॻोठ ते हमिलो कयो। बासर यारमहंद फिलपोटो केस असां ते दाख़िल करायो आहे। हमिलो बि असां ते थियो ऐं केस बि असां मथां दाख़िल कयो वियो आहे। इंसाफ़ ॾियारियो वञे। चुटारियूं भरिसां नए नारा केनाल मां निकिरंदड़ 3 शाखनि में वारी उॾामण लॻी। अमलदारनि मुबैना तौरु रिश्वत न ॾियण ते साहिड़ शाख, कलर शाख ऐं टंडो मिठा ख़ान शाख जा दर बंदि करे आबादगारनि जो पाणी बंदि करे छॾियो आहे। आबादगारनि यासीन बंबरो, मुर्तज़ा जुणेजो, ज़ुल्फ़कार जुणेजो, असगर कीरियो ऐं ॿियनि जो चवणु आहे त फसल जी पोखाई जो टाइम थींदे ई इरीगेशन अमलदारनि रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। बिना नोटिफिकेशन जे वाराबंदी जो जवाज़ ॼाणाए असांजे शाखनि जा दर बंदि कया विया आहिनि, जंहिं सबबि असांजे फसलनि जी पोखाई मुतासिर थी रही आहे। उन्हनि इल्ज़ाम हयो त नारा केनाल मां केतिरा ई वाटर कोरस ऐं शाखूं जेके गैर क़ानूनी आहिनि उहे हलंदड़ आहिनि। बाक़ी क़ानूनी तौरु जेके शाखूं आहिनि उहे हथ वठी बंदि कयूं वियूं आहिनि। राब्तो करण ते नारा केनाल इंजीनियर असद मेमण ॿुधायो त हिन महिल का बि वाराबंदी नाहे। SDO कातिश कुमार राब्ते करण ते ॿुधायो त शाखूं खुलियल आहिनि, बंदि थियण जी मूंखे ख़बर नाहे। होॾां हिकु दारोगे नालो ज़ाहिर न करण जी शर्त ते ॿुधायो त मथियां ऑफिसरनि शाखूं बंदि करायूं आहिनि, असां हुकम जा पाबंद आहियूं, जेको हुकम मिलंदो उन ते अमल कंदासीं। बुलड़ी शाह करीम भरिसां हथियारबंदनि हमिलो करे मक़ामी साफ़ी याकूब जमाली खे सख़्तु मारकुट बाद अगवा कयो, जॾहिं त साफ़ियुनि जे एहतजाज बाद खेसि जनाण सुमरो जे इलाइक़े मां हिकु जॻह तां बाज़ियाब करायो वियो। सिंध सरकार सीनियर साफ़ी इम्तियाज़ मीर जे क़त्ल में मुलविस चइनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। सिंध हुकूमत सीनियर साफ़ी इम्तियाज़ मीर जे क़त्ल में मुलविस चइनि आलमी पाबंदी पियल दहशतगर्द तनज़ीम जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। सूबाई घर वज़ीर चयो आहे त इसराइल जी हिमायत में लफ़्ज़ ॻाल्हाइण ते इम्तियाज़ मीर खे क़त्ल कयो वियो। जवाबदार ॾोह जो एतिराफ़ कयो आहे। साफ़ी इम्तियाज़ मीर खे क़त्ल कयो वियो हो। इम्तियाज़ मीर जे वारसनि केस फ़ौरी तौरु दाख़िल करायो हो। असांजी कोशिशि हूंदी आहे त मामिलो क्लियर थियण बाद FIR करियूं। साफ़ी जो मामिलो हो, साफ़ियुनि जो प्रेशर बि हो,
पुलिस वफ़ाक़ी इंटेलिजेंस एजेंसियुनि जी मदद सां चइनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। क़त्ल में ज़ैनुल ब्यून ब्रिगेड उर्फ़ लश्कर थारुल्लाह मुलविस आहे। हैंडल्स पाड़ेसरी मुल्क में आहे। एहसन फराज़ इम्तियाज़ मीर जी रेकी कई हुई शूटर सैयद अजलाल हो। जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ पिणु कयो आहे। कराची में गाज़ी ॻोठ खे डाहण जी कोशिश, मशीनरी पहुते, रहवासियुनि पारां मज़ाहिमत एहतजाजी धरणो। कराची जे गाज़ी ॻोठ में घर डाहण ख़िलाफ़ मशीनरी आंदी वई। रहवासियुनि सख़्त मज़ाहिमत करे रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़ गाज़ी ॻोठ जे ब्लॉक चेयरमैन महरम अली राजपर, फ़रख शाह सरहदी, ग़ुलाम शबीर राजपर ऐं ॿिनि ॿुधायो त बिल्डर जूं असां ॻोठाण सां ज़्यादतियूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं पियूं वञनि। गाज़ी ॻोठ जे ब्लॉक जी पार्क जी 2 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे, जॾहिं त हाणे ज़बरदस्ती गाज़ी ॻोठ जे ब्लॉक विच आबादी मां बिल्डर मुबारक ज़बरदस्ती रोड ठाहिणु चाहे थो, जंहिं सबबु 100 खां वधीक घर मुतासिर थींदा। घर ठाहिण लाइ पुलिस एंटी इंक्रोचमेंट रेवेन्यू जी वॾी नफ़री ऐं मशीनरी साण आंदी वई आहे, मगर असां अहिड़ी ज़्यादती ज़ुल्म कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। हुननि घुर कई त बिल्डर मुबारक ऐं पुलिस जी ज़्यादती जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सखर में मासूम ॿारड़ी सां गैर इख़लाक़ी हरकतूं कंदे पेश इमाम खे सोघो कयो वियो। मौलवी अब्दुर्रज़ाक कोठड़ी अंदरि ॿारड़ी खे विहारे अणवणंदड़ हरकतूं कयूं, जंहिं ते ॿारड़ी दायो, जंहिं बाद मौलवी अब्दुर्रज़ाक खे गिरफ़्तार कयो वियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।